अस्सलाम वालेकुम। जी तो उम्मीद है तुम खुश हैं आबाद हो। जी अज मुझो व्लॉग आया जैसा वही रहे आयूँ बशीर खान कुरैशी जी मज़ार रते देरे ॿिया खोड़ सारा दोस्त आहिनि जेके उमरकोट में आया आहिनि सीट जी उन्हनि खे घुमाइण लाइ वठी रहिया आहियूं त कैलाश सुभाष खे उमरकोट में आया हुआ। अचो हाणे तव्हांखे बशीर खान कुरैशी जी मज़ार ॾेखारियूं। दोस्तों ये असांजा ॿ दोस्त जेके उमरकोट मां ई आया आहिनि हे हिकिड़ो कैलाश कुमार ॿियो सुभाष कुमार। तव्हांखे माना कीअं लॻो असांजे शहर कंबर में रते देरे में अची तव्हां उन जे बारे में कुझु ॿुधायो। दादा असां बशीर खान कुरैशी मज़ार खां पोइ असां भरिसां ई ॻोठ हुयो त ओॾे वियासीं उतां कते त चांहि वांहि पीतीसीं उतार चढ़ाव वारे सफ़र खां पोइ पहुतासीं पोइ त रोड अहिड़ो हुयो माशाल्लाह ॻोठ जो ईअं जंको रोड अड़ांगो रोड। पोइ असां हाणे आया आहियूं ज़ैतून जे वणनि जे बाग में आया आहियूं मस्त मंज़िल लाइ पहुता आहियूं वॾी जिदोजहद खां पोइ। त हाणे मशहूरु आहिनि लारकाने डिवीज़न जा ज़ैतून रोड अहिड़ो जहिड़ो फ्रांस वञूं था फ्रांस था वञूं। ज़ैतूननि में एॾो मज़ो आहे न हाय हाय निराश। Like a guy who could treat me right. Way oh, way oh, oh. Boy, take a chance, will you let me ride? Way oh, way oh, oh. I could be the best thing in your life. Way oh, way oh, oh. You got me singing. Way oh, way oh, oh. You look like a guy who could treat me right. Way oh, way oh, oh. Boy, take a chance, will you let me ride? Way oh, way oh, oh. I could be the best thing in your life. Way oh, way oh, oh. Maybe let's take a drive, take a drive. ज़ैतूननि जे बागनि मां फिरी हाणे असां आया हिकिड़े रेस्टोरेंट ते खीरथर रेस्टोरेंट ते। पहिरियां सम्झुमि त खीरथर जबल ते था हलूं पर रेस्टोरेंट ते अची वियासीं हाणे।